भुतार। अरे बाबा माण्हू सफ़ा मरी विया न को छेड़ो न को झगड़ो न का वारदात उतार सफ़ा सुनसान लगी पई आहे। भुतार साईं फसल लहंदो त पहाड़ियूं उभियूं थींदियूं। फिलहाल त सावणी लगी पई आहे पाण त पाण पर पुलिस वारा भी इएं वेठा आहिनि मक्खियूं मारींदा असुर खाली पेट। कमदार अरे मचाए का मम्मण अरे पिढ़ाए के कोचे होता जो करता चे भुतार साईं एड़ियूं तूं चूचूड़ी ॾियां जो गोठनि में छड़ा झेड़ा झेड़ा हूंदा असुल रत जा दरिया हूंदा खाली पेट। बेहाल सुल्तान खैर वारी जमीन खाली थी या न? वॾा ज़मीन खाली न कंदो उठ जो पुट आहे जा पंहिंजो टेक्ट बिहाए ज़मीन खाली करे आयो छो त सुल्तान जो साग दुश्मन लाइ कहारी कहार। पुट सद तू तो हाल ले पढ़ाई केतिरे ताईं पहुची? बाबा साईं पढ़ाई तमाम सुठी थी हले तव्हां फिकिर ही न कयो। यार बाबा मुझो मथो न फेर तुझो मतलब आहे त माण्हू बीमारी जी भरी के वठी अचां घर में कयां घर गंदो बाबा न। अरे सूरमी तुंहिंजी ज़ाल आहे तूं कहिड़ो मुड़ुस माण्हू आहीं। मां चवां थो सूरमीअ खे वठी अच घर वञी। बाबा चयो न वठी ईंदुसि बाक़ी तूं हरू भरू पंहिंजे ठपकणी जा ठका न कढ। ॿुधो त भाॼाई ॾाढी बीमार आहे। राणा जे बीमार आहे त मां छा कयां मरी करे मंजी खाली अलाए किथां संड अची गिची में पई। अरे हाशू लॼ खे लौज़ न कढ। पर मुंहिंजा त भाग फिटिया मां हुन निभागी सां शादी कयमि। अरे जेका बि आहे लुचा आहे त तुंहिंजी लॼ। बाबा मां न वठी ईंदुसि हुन बुछड़ी बीमारी खे चयोमि न बसि न वठी ईंदुसि। अदी मुड़स त किनी मशी करे पीउ जे दर ते फिटी करे वियो। हिते बि केर बि मुंहिंजे मुंहं तां लटो कोन थो लाहे केर ॾिसे ई नथो त मरी वई आहियां या जेरी आहियां। तू हाँ ना हार सुरमी तू जल्दी ठीक थी वेंदी। भाग तू मुझे हिकिड़ो कमु कंदी ॿुधाए सुरमी। कुर्बान खे न्यापो कर त मुंहिंजो आख़िरी भेरो मुंहुं ॾिसी वञी। अल्लाह ख़ैर कंदो भेण सुरमी तू दिलि न लाहे मां घर वञी कुर्बान खे फ़ोन कयां थी। हाणे देरि थी वई आहे मां वञां थी अबो इंतज़ारु कंदो हूंदो। ठीकु आहे पर ॿीहर ज़रूरु अचिजांइ। मां ॿीहर ज़रूरु ईंदसि ज़रूरु पंहिंजो ख़्यालु रखिजां। तू वरी भी हिकु दफ़ो सोचे वठ ही तुंहिंजो लास्ट ईयर आहे। सुहिणी मूं सोचे छॾियो आहे मूंखे ॻोठ वञणो ई पवंदो। ट्राई टू अंडरस्टैंड यार ही तुंहिंजे मुस्तक़बिल जो सवाल आहे। मुंहिंजो मुस्तक़बिल मुंहिंजी भेण खां वधीक न आहे सुहिणी। न कुर्बान न मां इहो कॾहिं बि न चाहींदसि त तुंहिंजो मुस्तक़बिल ख़राब थिए। आख़िर तुंहिंजी ज़िंदगी सां गॾु कंहिं ॿिए जी ज़िंदगी बि जुड़ियल आहे। मुंहिंजी भेण बीमार आहे उनजो मूंखां सवाइ को बि न आहे। छो तुंहिंजो भाउ ते तुंहिंजो पीउ आहे उन्हनि में जेकॾहिं को हाल हुजे हा न पोइ मूंखे वञण जी का बि ज़रूरत न हुई। मां चवां थी हिकु दफ़ो वरी बि सोचे वठ। बसि मुंहिंजो इहो आख़िरी फ़ैसिलो आहे। ठीकु आहे कुर्बान जेका तुंहिंजी मर्ज़ी। यार जाने पाण वारे धंधे में हाणे उहो मज़ो कोन्हे रहियो। परावा लोड़ा लताड़े मौत जे मुंहं मां पराओ माल कढी था अचूं माल काए पहुचूं मसता त वॾेरे जो न्यापो ठक। भूंगे जा ॿारहां पाण तो रखे असांखे फॿनि था चाराना सो बि किस्तनि में। चवे सच थो जुसा कल जेका मेंढरनि जी महक आयासीं न उहा पंजाब जी पीढ़ीअ ते घटि में घटि लख रुपयो करे हा। उहा साॻी में वरी 5000 में मोटाइणी पई। धंधो आहे असांजो। पर जानिब मूं त हिकिड़ी ॻाल्हि सोचे छॾी आहे वॾेरे खां हथ कढी असुल पंहिंजे मुंहुं कमु कजे। न बा मरणो आहे छा हयात जी हालत ॾिठी थी पतो थी सेंट्रल जेल जा पाणी पींदो। यार ॻाल्हि त इहा थी मारे न भला ॿुध
को जूई का जाचे अच त रात कयूं काका। ख़बर मेहरान ॻोठ ॾे त ख़ैर ख़ैरियत आहे न? ॿियो सभु ख़ैर आहे कुर्बान, पर तुंहिंजी भेण ॾाढी बीमार आहे। हा यार मेहरान, मूंखे अधी सुरमी जी बीमारी तड़पाए छॾियो आहे। किथां पैसो हथ करे इलाज कराइसि न। मेहरान मूं वटि पैसो ई त नाहे, ना त मां पंहिंजी भेण खे इन हालत में छॾे ॾियां। यार कमाल आहे, चाचो जूसो ऐं कादन बि कुझु नथा कनि। उन्हनि खे अलाह ई समझ ॾे। कुर्बान छो भला नौकरी नथी मिले छा? नौकरी हाणे ई ऑफिसनि जे दरनि जा धिका खाई मोटी आयो आहियां। नौकरी असां ग़रीबनि जे नसीब में आहे ई कोन, रुगो धिका आहिनि, थबाई आहे। यार सच थो चई, अलाह ई सणाई कंदो। हाणे त अलाह ते ई भरोसो आहे, अलाह ई का सणाई करे। हले यार घर हलूं, लस्सी चोको हली था पियूं। न यार कंहिं ॿिए वक़्तु हलंदासीं। ठीकु आहे दोस्त, जीअं तव्हांजी मर्ज़ी। जानब कर ख़बर का जूई जाची थई या कोन? हा जूसा, हिकु जूई जाचे आयो आहियां, मालो ते सफ़ा सवलो ऐं सोखो बदल आहे। ईअं सम्झ ढोर असल सफ़ा दग ते बदल आहिनि। जानब वो छा ख्याल आहे, हलूं रात? यार ॿुधो आहे त भाग्या वॾा मुड़ुस माण्हू आहिनि। किथे उतर वारे पासे गोधन जे ॻोठ जी ॻाल्हि त न पियो करी? वो इहो अथई, बाज सुञातई, पर कर ख़बर पोएं भेरे टिल्लू वारो टोलो बि उते वियो हो। भाग्यन उन्हनि खे भॼाए भॼाए हेमू वारी हद बि टपाए छॾी। ॻाल्हि थो करी मौलूबी मुराद पूरी करण वियो, ढोलन ढगे जे रसे में हथ विधो ई मसो, लठ अची कोपर में कड़कियसि। उहो ढोलण ढरो हुयो। जूसे जी जिते बि जुती वई आहे खाली कोन मोटी आहे, छो त जूसे खां जिन बि कक अथई। अना रात कयूं का? हा ऐं ॿुध, संगत खे इतलाह करे छॾ, समझी? छा था सम्झो डॉक्टर, छा तकलीफ़ आहे मुंहिंजी भेण खे? ॿुधायो छो नथा? कुर्बान मां थो चवाइनि की शहर खणी वञो, उते सभु सहूलियतां मौजूदु आहिनि, टेस्टां वग़ैरह सभु करायोसि। छा आहे वरी कहिड़ो भंडाणा? हा घर में को मुड़ुस माण्हू कोन्हे जो हिन वीचारी जो इलाज कराए? घणो वाजट न वॼाए कुर्बू, अगर असां में हिम्मत कोन्हे त तूं वञी निंदड़गी जो इलाज कराए। अरे इलाज त तव्हां पंहिंजो करायो, पंहिंजी बेहसी ऐं नामुरादी जो। अरे कुर्बू धौंस न ॾियार, वठो हिन बिस्मिल्लाह करे, कढो हिन सॼे बुह मां। अरे ख़बर आहे मूंखे, तूं पढ़ी पास थी आयो आहे, वॾो भाउ अथई, घणियूं वाछूं टेड़े न ॻाल्हाए। तूं है कोन त धरती ठरी पई हुई, आयो आहे त धरती तपायूं आयो आहे। कुर्बान होश सां ॻाल्हाए, अहिड़ो चरियो न थी। जेके मूं वटि 4 ॾोकड़ हुया उहे मां हिन ते लॻाया, हाणे त न थी ठीकु जद मां छा कयां? मर करे खट खाली, रोज़ रुंगट लॻो पिया, बीमारी बीमारी बीमारी। किनी तव्हांजो इलाज कराए त हलो न छॾो। ना चरी, तूं त मुंहिंजो भाग आहीं, मां तोखे हर पल यादि कंदो आहियां। हा वॾो यादि कंदो हुयो मूंखे शहर में, शहर वञी तो त मूंखे विसारे छॾियो। कुर्बान जीअं कयां कुर्बान जे साह खे। छा मां तुंहिंजो साह आहियां? तुंहिंजे ई दम सां मुंहिंजे साह जो सॻो जुड़ियल आहे। तूं ई तुंहिंजो साथ त मूंखे जीअण जो एहसासु ॾियंदा आहिनि, छो त तूं त मुंहिंजो सभु कुझु आहीं।
कतहूं दस्तारल में बद नजरों का शल बचाए रब साईं। वाह जो जोड़ सजोड़ मिलियो अपचार माण्हुनि सारल में बद नजरों का शल बचाए रब साईं। मुहजी जोड़ी हजिया कतहूं दस्तारल में बद नजरों का शल बचाए रब साईं। कुछ मूले चाहिए मुझे साहजा साईं कुछ मूले चाहिए मारत भी वहाया एक कदम वधाई दस्तारल में बद नजरों का शल बचाए रब साईं। वाह जोड़ सजोड़ मिलियो अपचार माण्हुनि सारल में बद नजरों का शल बचाए रब साईं। मुहजी जोड़ी हजिया दस्तारल में बद नजरों का शल बचाए रब साईं। मासूम पिरीचो उदास थी दुआ हथ मुंह ते रखी पो घट रोए दी दुआ मुहजी जोड़ी अजिया कतहूं दस्तारल में बद नजरों का शल बचाए रब साईं। वाह जोड़ सजोड़ मिलियो अपचार माण्हुनि सारल में बद नजरों का शल बचाए रब साईं। मुहजी जोड़ी हजिया कतहूं दस्तारल में बद नजरों का शल बचाए रब साईं। रबन अज तो छोरा मिसाइल दूहा कढी छॾी टको हड़ में छॾे। बस मामा छा ॿुधायां, हड़ में जेका पैसा हुया सभु त हणी वेठासीं, को त फको ई न बचायोसीं। हो अबा ओ छोकरा अबा अबा चाहियूं त काढ़े वठ पैसड़ा बंदी में लिखी छॾां अबा।
हाँ बचाइण जा पैसा ही कोन बचन त इन्ही मौलाई खे छा ॾींदासीं। हाणे मिसाइल है पिनण जहिड़ो करे छॾियो पिनण जहिड़ो। अस्सलाम वालेकुम कादन खान। वालेकुम अस्सलाम। अरे आ बा मलूक खुश आई? हाँ हाँ मां खुश आहियां। अच हली आ वे वेहंदुसि कोन कादन खान। हाँ त पोइ मां पंहिंजा पैसा वठी ऐं पोइ वेंदुसि। कादन पूरा 3 साल रड़ियो आहियां तो मूंखे पैसा न आहिनि ॾिना, रुगो डटा ई डटा ॾिना अथई। अड़े थोरा न खणा, पूरा 30,000 आहिनि 30। बरोबर मलूक भा यार तोखे शाबस आ। कादन सव जी ॻाल्हि हिकिड़ी, मूंखे हाणे पैसा ॾे बस। चाचा मामे खे तुंहिंजे पैसनि जो उनो आहे, सभु लेखा लहणा लाहे छॾींदासीं। बस अॻे हफ़्ते तूं मिसाइल खे मैदान में लहण त ॾे न। अड़े धूड़ो न अथसि कादन, हाणे हिकु ॻाल्हि न ॿुधंदोसि आहियां, बस पैसा ॾे पैसा। हा अरे मलूक अरे पैसो पैसो थी वेंदो यार, ईअं सफ़ा असुल अख छो तो न थी? बिल्कुलु चाचा, पैसो हथ जी मेर आहे, पैसो पैसो थी वेंदो, माण्हू वणो न वञे। अड़े हथ जी मर तव्हां जे लाइ हूंदी, जुगारी किथां जा। मलूक सिद्धो थी ॻाल्हाए। अड़े छा सिधो थी ॻाल्हायां, वॾो को नक जो पक्को आहीं। अरे माठ कर। अरे तूं माठ करे। अरे वात न हण मां चवां थो। माफ़ी चवां थो त ख़ामोश रहो। अरे मां चवां थो हथ कढ। कल थिड़ी थो छा? कल अञा मोची थिड़ी आ। चाचा मलूकी हा तू बेवाजबी थो करे। अरे ही मूंसां कहिड़ी बेवाजबी कंदो? मां थो हिन जी टोपी लाइ पत्थर कया। अरे तूं छा जो मुंहिंजी टोपी लाहींदे पट को त तूं जो माला ही तुसे। अरे मां थो चवां हथ कढ। तो छा मोची लाहींदे हथ को त मां थो तुंहिंजो लाहियां। चाचा मलूक तू त कहर करे विधो। कहर अञा मूं कयो आहे। मां में असांजे दी पग लाहे विधी तो। वञड़े बेशुना सा पग अञा हिन जी मोला थी आहे। 3 ॾींहंनि जी मोहलत थो ॾियांव। 3 ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं मूंखे मुंहिंजा पैसा न मिलिया त पोइ तव्हां सां मां उहो हिसाब कंदुसि जो दुनिया ॾिसंदी। मामा ज़ुल्म थी वियो, उनी तो नी पग लाहे विधी आहे मामा। पग नाहे लाथी रबन, पर पंहिंजी किस्मत जो मुंह कारो कयो आहे, मुंह कारो। मां मलूक कहिड़ा रत जा नीर रोवारींदुसि, कहिड़ा रत जा नीर रोवारींदुसि। ईअं कंदो जीअं उठ बतण ते रोईंदो आहे रबन, उठ बतण ते रोए। हाँ केड़ी ना खूबसूरत आहे, केड़ो ना चेहरो अथस, केतिरियूं त सुहिणियूं अखियूं अथस, केड़ा ना खूबसूरत ॻाल्हि अथस। वाह वाह। हुसन जी का देवी आहे। केर आयो मूंखे ॾेखार। न ॾेखारींदो तोखे। मां पुछां थी कंहिंजो फोटो आहे? बस जंहिंजो बि हुजे तूं तोखे छो ॾेखारां? मूंखे ॾेखार। न न न तोखे न ॾेखारींदो। मां चवां थी मूंखे ॾेखार। मुंहिंजे साह खां वधीक मूंखे प्यारी आहे। केर आहे हीअ चंडी, मूंखे ॾेखार। मां चवां थो न छॾ न, न ॾेखारींदुसि। ॾेखार त सही। हा ये पराई इमानत ते कब्ज़ो करण वारी आहे केर? हा न ॾेखारींदुसि। मां हली वेंदसि। वेंदी आहीं न, हल हली वञ। नथो ॾेखारी न, मूंखे अॻु में ई ख़बर हुई त तूं शहर वञी हीअं बदिलजी वेंदे। आहे केर मां पुछां थी? चयमि न कोन ॾेखारींदुसि। हाँ किथे हीअ ऐं किथे तूं? एॾी प्यारी हुई त पोइ अॻु में हुन सां हीअं ॾियनि में टका खणी वियो न, छा लाइ मोटी आयो आहीं? ईद का हुसन जी देवी आहे। छा त ख़ूबसूरत आहे, छा त अखियूं अथसि, छा त चहिरो अथसि। वाह छा तारीफ़ कजे। मूंखे अॻु में ख़बर हुई तूं हीअं ई कंदे वञण खां पोइ जेको बि शहर वेंदो आहे न ईअं बेवफ़ा थी वेंदो आहे। तव्हां मर्द न हूंदा ई अहिड़ा आहियो, ऐं असां छोकिरियूं चढ़ण वांगुरु
तव्हांजो वञण खां पोइ दग निहारी हुई आहियूं त शायदि हेॾां अचे अलाए केॾी महिल अचे ऐं तव्हां जॾहिं मोटींदा आहियो त वरी को ॿियो हूंदो आहे तव्हां सां गॾु। ठीकु आहे नथो ॾेखारी न ॾेखार अॼु खां पोइ सम्झ त मां मरी वियसि तुंहिंजे लाइ। मुंहिंजो फोटो हो हा तो ॾेखारी छो न पियो? बस मुंहिंजी मर्ज़ी। केॾो तंग कयो मूंखे हा? तोखे तंग करण में मूंखे ॾाढो मज़ो ईंदो। मां तुंहिंजो हाँ दिल भर इहो ऐलान कयां थो सिर साह तो ते मां पंहिंजो कुर्बान कयां थो मां तुंहिंजो हाँ दिल भर इहो ऐलान कयां थो मां तुंहिंजो हाँ दिल भर इहो ऐलान कयां थो परवाह कर न तुंहिंजी बि तूं भल ॾिसे पियो ॾे हो हलिया तेरी मुंहिंजी दिल में जायूं वॾे वे परवाह कर न तुंहिंजी बि तूं भल ॾिसे पियो ॾे दिल नाही छो तो छा कदो साजल ही समानो तूं मुंहिंजो सनम आहे मां तुंहिंजो दीवानो मां तुंहिंजो दीवानो मां तुंहिंजो दीवानो हो अॼु खां पोइ तोखे दिल जो हुकुमरान कयां थो मां तुंहिंजो हाँ दिल भर इहो ऐलान कयां थो सिर साह तो ते मां पंहिंजो कुर्बान कयां थो मां तुंहिंजो हाँ दिल भर इहो ऐलान कयां थो थी मरा दे अगर तोखे दुखो ॾियां ओ रब बख़्शे न मूंखे जर सारे तोखे वेहां काफ़र थी मरा दे अगर तोखे दुखो ॾियां तूं मूंखे मिले दिल खे हाँ करार मिलियो आहे मां भाग वारो हाँ जो तुंहिंजो प्यार मिलियो आहे तुंहिंजो प्यार मिलियो आहे तुंहिंजो प्यार मिलियो आहे ओ मां प्यार तुझे खे पंहिंजो ईमान कयां थो मां तुंहिंजो हाँ दिल भर इहो ऐलान कयां थो सिर साह तो ते मां पंहिंजो कुर्बान कयां थो मां तुंहिंजो हाँ दिल भर इहो ऐलान कयां थो
अॼु त धमाके सां दीदार थी वियो ख़ुदा खां कुझु ॿियो घुरां त उहो बि मिली वञे हा प्रभु हाणे घणो बोड़ न हार रस्तो छॾ मुंहिंजो भाग हुस्न ते एतिरो नाज़ न कर न रस्तो छॾींदुसि ऐं न ई तोखे मां चवां थी त मुंहिंजो हथ छॾ समीना मुंहिंजो हथ छॾ मुंहिंजो अपन तोखे या जुरत कीअं थी भाग जे हथ खे पकड़ण जी मारो मां त मज़ाक कई मांसि पए आइंदा जेकॾहिं भाग सां अहिड़े क़िस्म जी भोग करण जी कोशिश कई त टंगूं भञी छॾींदोसां भाग तो रबुअ जे मुंह ते जमा ढणी करे सुठो नाहे कयो हाण आऊं तव्हां ॿिन्हनि जी ज़िंदगी ज़हर न बणाए छॾियुसि त मुंहिंजो नालो बि रबन नाहे छो त रबन जेतिरो रुखो आहे उन खां वधि ॾुखियो बि आहे ओ रबन अरे तू कहिड़े ख़्यालनि में घुमा छोरा हली आवे हेॾां मामा आऊं त इहो पियो सोचां त इन मलूकड़े खां बदिलो कीअं वठिजे अरे पलो तो न पलीत खां मां अहिड़ो वठंदुसि जो सारो जग ॾिसंदो मामा जेकॾहिं नाराज़ न थिए त मूं वटि हिकिड़ी सलाह आहे उहो वरी कीअं छोरा सूरमी अॼु या सुबुह मरी वेंदी असुल मुंहिंजी सलाह इहा थी त मलूक वारे छोरे सां करेसि कारो अहिड़ी रीति कर्ज़ बि अदा थी वेंदो मर्ज़ मां बि जान छुटी पवंदी फर्ज़ बि अदा थी वेंदई पर छोरा इहो सभु थींदो कीअं रे थींदो ईअं जो तूं ईअं कर ये छोरो जेड़ी मार न हिते अचे सुन घुमाए लाहेस कम सॼो करणो तोखे आ बाक़ी पोइ ॾिस त आऊं कीअं थो संभालां पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजां कारो न मरे कारे खे बचाए करे रखदे त कुझु थींदो ठीकु आहे न ईअं न उन टाइम जज़्बातड़ी थी वञे मारे न विझे छोरे खे छोरो असली न मारजां रबन वॾो को कमीनो आई मामा तॾहिं त आऊं चवंदो आहियां न रबन रुखो ज़रूर आहे पर ॾुखियो नाहे अदा मां मरी वेंदी माए न भेण ईअं न चओ अल्लाह तोखे वॾी हयाती ॾे जीअं बि करे मां तुंहिंजो इलाज कराईंदुसि भेण तूं परेशान न थी हाँ न ला भेण बाबा बाबा साहिब बाबा तव्हां अदी सुरमी जी हालत ॾिठी आहे हाणे तुंहिंजूं अखियूं बि वञी आसमान सां लॻियूं आहिनि इन जो कुझु कयो बाबा अरे ॿियो मां छा कयां पिटिया न छॾियो अथमि को पीर को फ़कीर तावीज़ धागा फुल फेणा करे करे थको आहियां हाणे जेकॾहिं ख़ुदा खां इन जी सणाई नथी थिए त मां छा कयां बाबा हिकु रस्तो आहे जेकॾहिं सिर सलामत रहंदा न त माल बि आम जाम में जजो हूंदो बाबा ख़बरदार कुर्बू जो मुंहिंजी मिज़ाइल घोड़ीअ जो नाव बि वतई अरे मुंहिंजे मरियात पीउ जी निशानी आहे उनखे खपायां मथो ख़राब थियो अथई छा छोरा मतलब थी मरी वञे अरे मरंदी आहे त वञी खॾ में पवे मरे मां पंहिंजी घोड़ी कोन विकिणंदुसि अरे मुंहिंजी इन मिज़ाइल घोड़ीअ जे करे रइस नवाब ख़ान मूंखे 3 सूआ मेहूं ॾियणियूं कयूं त
तॾहिं बि खंघियोमांसि कोन। ॿुधोम त इंसान पंहिंजी सिर जी सलामतीअ लाइ जानवर सदको कंदा आहिनि, पर हिते त जानवरनि जी सिर जी सलामतीअ लाइ बच्चा कुर्बान कया था वञनि। अरे हाओ हाओ, वॾो आयो आहे मौलवी जो पुटु, पीउ खे थो पढ़ाए। मूंखे हाणे जल्दी पंहिंजो वारिस खपे थो। जी इहा ख़ुशी मां तोखे न ॼां त पोइ सुरमी इंदा ये लफ़्ज़ पंहिंजे वात में न कढजांइ। मूंखे पंहिंजो वारिस हर हाल में खपे। तूं परेशान न थी, मां अदे कुर्बान खे चयो आहे त हू जमाल छा खां तावीज़ वठी ईंदो ऐं तूं जल्दी में ख़ुशख़बरी ॿुधंदी। मां इहा जल्दी ॿुधी ॿुधी मुंहिंजा त कन पची पिया आहिनि। मां तोसां शादी करे पंहिंजे पेर ते पाण कुआड़ी आई आहियां। हाशिम सभु अलाह जे हथ आहे, मां छा थी करे सघां? तोखां पोइ जिन्हनि जी शादी थी आहे 10 ॿारनि जूं महिरियूं बणियूं वेठियूं आहिनि। तोखे अलाए कहिड़ी मार पई आहे। हाशिम तूं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। परे थी पलीस। अरे छोरा छा ते छितो थियो आहे? दिमाग़ ख़राब थियो थी छा? छोरीअ खे मारे थो? छितो न थिया ॿियो छा थिया? 5 सालनि में घर में का रौनक ॾिठी थी? मां कुझु नथो ॼाणा। मूंखे ॿार घुर्जे बस। अरे छो थो ख़ुदा कमनि में हथ विझी? जेके रब जी मर्ज़ी, इन में हिन न्याणीअ जो कहिड़ो कसूर आहे? मुंहिंजी मनशा ऐं मर्ज़ी पूरी न थी पोइ वञी रहे पंहिंजे माउ पीउ वटि। मूंखे ज़रूरत न आहे इन जी। चोरी ते वियो घर अचण रूही नथो थिए। अचे पाणी वठ। तुझी जुरत कीअं थी पाणी आणण जी? तोखे घणा दफ़ा चुम त मुंहिंजे साम्हूं न ईंदी कर। हल हाणे कर। छोरा ख़ुदा जो ख़ौफ़ कर, अलाह खां ॾिज, आख़िर तुंहिंजी घरवारी आहे। ये जॾहिं मुंहिंजे साम्हूं ईंदी आहे न मुंहिंजे अखियुनि में रत लही ईंदो आहे। चई छॾ पंहिंजी खे, मुंहिंजे अॻियूं न अचे, न आहे मुंहिंजी ज़ाल। भले टाॾू ॾे, जॾहिं मुंहं ते मिटी पई न पोइ ख़बर पवंदई। तूं इहो हरगुरू मथो न खा। रोज़ रोज़ तुंहिंजा बि बुड़काटियूं वेही ॿुधो। केरा है? छा थो करे मुंहिंजे घर में? इलाज थो करा, छा थो करा? अरे डॉक्टर साहब इलाज लाइ आयो आहे। चंद्रा तोखे का छना सही कान्हे। डॉक्टर तूं खण पंहिंजा 3 पेपर। हल हाणे। मूंखे बि शौक़ु न आहे इलाज करण जो। हा हल। बाबा अॼु मां चई छॾियईं तो ॿीहर ओपरा माण्हू असांजे घर में न अचनि। बीमार आहे न्याणी? ख़बर आहे मूंखे बीमार आहे। बहाना कयूं, मंझी ऊंधी कयूं, पई आहे थी। ही बहाना कई वेठी आहे? हाँ अरे बहाना तूं त करे। सॼो ॾींहुं वेचारीअ खे मारे अधु मोकियो थी। मां अॼु इन्ही खे पंहिंजे माउ पीउ जे दर ते उछलाए थो अचां। इन जे लाइ उहा ई जॻह सही आहे। हया नथी, शर्म नथी? चंद्रा बसड़े अबा जे अकुल न थुजे
सिधो तुझे नक में हणी छॾां। अरे पीउ सां ईअं थो ॻाल्हाए, गुस्ताख नाफ़रमान। उस्ताद मोरण चांहि का ठाहू के पिया पत्ती तेज लिंग लिंग दुखे पियो ऐं छा हलायो थी जलाल जी केसट हणीस बाबा। इन ॻाल्हि जी तूं फिकिर न कर, इन्ही खे आऊं पाण पुॼी पवंदासीं। उस्ताद मोरण का गैरतारी चांहि पिया। हाँ उस्ताद मोरण अजीब वक्त अची वियो आहे, बेगैरत भी गैरत वारी चांहि पीअनि था। अड़े जूसा छॾ छाई पए खे, चुप करे रहे तूं। जिसा ॾाहो थी छॾीस। अड़े माठ कयो, ख़बर आहे मूंखे तो मुड़ुस माण्हू मथां कुआरियुनि सां कयां छांग, न छॾाओ टारी न छॾाओ टाम। अरे तू माठ कर। अरे वरी बात तो हणे हीअ तूं तोखे ॾिसां थो। अरे बस कर लूट बस रे खैरा बाबा खैरा, छॾो खैरा। भुड़की थो बस कर रे, तोखे ख़बर आहे तूं मुड़ुस माण्हू आहे। मां छा थो करे सघां भाग? मुंहिंजी भेण सिसकी सिसकी मौत जे मुंहुं में वञी रही आहे ऐं कुझु बि नथो करे सघां। हौसलो कर कुर्बान, अल्लाह चाहियो त सभु ठीक थी वेंदो। इहो मां बि चवां थो त अल्लाह त चाहे थो पर इंसान नथा चाहिनि। मां त चाहियां थो मुंहिंजी भेण ठीक थी वञे। भाग रिश्ता एॾा बि कुझा थींदा आहिनि जो मरंदड़ माण्हूअ ते तरस ऐं कहाली नथा खाइनि। कुर्बान तूं पंहिंजे पाण खे ईअं गणतियुनि में न ॻार। ॾिस मूंसां थोरो मुड़की ॻाल्हाए, तोखे ईअं मायूस ॾिसी मुंहिंजो हियांव बि बुॾी वेंदो आहे। मुर्क खिल ऐं ख़ुशी मूं लाइ खोखला नाला आहे। मां कीअं खिलां? ॿुधाए मूंखे, मूं वटि त मुर्कनि जे अदा करण जे लाइ क़ीमत ई न आहे। कुर्बान कुर्बान चओ न, जी कुर्बान जे साथ मां तुंहिंजे वाता इहो लफ़्ज़ ॿुधण लाइ सिकी वई आहियां। चओ न, चओ कुर्बान कुर्बान, मां तुंहिंजे मुंहं ते मुर्क ॾिसण थी चाहियां। चओ न कुर्बान। जीअ चवां कुर्बान जे साख। कुर्बान
दुश्मन दंभ कया असा पटका बधा से छेजू पातियों से। छाड़े छोरा न बन हाँ अरे गल हाई छा तो बस मामा दुश्मन वतन था ट्राडू दींदा बाहू लोडींदा ऐं असां उन्हनि जो कुछ न था करे सघूं। मूंखे त मामा सफ़ा झटक था अचनि। अरे रबन अरे तू छा तो सोची मुखा सब कुछ विसरी वियो आहे मथो ख़राब थियो आहे छा तुंहिंजो। अरे मुंहिंजे जेके अंदर में जेके वढ लॻल आहिनि न जेके मुंहिंजे अंदर में ममड़ था मचनि न उहे उन मलूक जे रत सां थधा थींदा। हा वक़्तु अचण दे रे रब न ॾिस जाए हिन पोढ़े जा कमाल कीअं थो मलूक खे महटा ॾिया। अल्लाह है मामा उहो सिज कॾहिं उभरंदो जॾहिं तूं खणंदे डंडो ऐं विझदे रंधड़े में रोलो। रब न हाणे इहो सिज कदन उभारींदो कदन ऐं उहो सिज मलूक जे लाइ सूरन जो सिज हूंदो सूरन जो छो त कदन कुहाड़ो आहे कुहाड़ो कदन कुहाड़ो मूंखां तंग आहे सॼो ओड़ो पाड़ो तिन मलूक पलीत जा जिन कदन पाण कढंदो। बस रुगो वक्त जो इंतजार कर वक्त जो। सुरमी भेण छा थी विया तोखे हाँ छा थी विया सुरमी भेण मेरान मेरान तो सुरमी भेण जो ख्याल कर मां हाणे डॉक्टर खे वठी थो अचां। जल्दी मोट। ए मामा वक्त त अॼु पाण आयो बीठो थी हो त ॾिस। बस मामा अॼु मौक़ो ज़ायो न कजां तॾहिं त आऊं बि चवंदो आहियां न रबन रुखो ज़रूर आहे पर बुखो कोन्हे। बन पर मामा हिकड़ी ॻाल्हि ॿिली यादि रखजां कारो न मारजां। हाँ मुंहिंजो नालो आहे कदन कोहाड़ो मूंखां तंग ओड़ो पाड़ो ठहियो रे छोरा। तॾहिं त आऊं बि चवंदो आहियां न त रबन रुखो ज़रूर आहे पर बुखो नाहे। कहिड़ो वारे छोरा तू बेशरम बेहया अरे बेगैरत तू हिते छा थो करे मुंहिंजे घर में। चाचा तमाम बिल्कुल गलत था समझो। अहिड़ी का ॻाल्हि बि न आहे। अरे माठ कर मुंहिंजी गैरत ऐं मुंहिंजी लॼ सां तो खेॾी बेगैरत न वेंदे कारो हाणे तू हाँ न वेंदे कारा कारे जा पुट बीत तोखे ॾिसारे। पहिरियों हिन बीमारी खे त ॾिसी वठां कीअं थी इश्कड़ा करे। न बा मां कारी न आहियां ही त मुंहिंजो भाउ आहे। कारी न तूं न बचंदी छा बाबा कारिया छोरी मलूक वारे छोरे मेहरान सां कारी कई थम पंहिंजी अखियुनि सां ॾिठो थोमांसि छोरो भॼी वियो। अचो मूंसां गॾु अचो।
तुम मारे छॾियो मुंहिंजी भेण खे मारे छॾियो। बाबा मां भाग जे सिर ते हथ रखी कसम थो खणा मुंहिंजो को बि कसूर न आहे। मूं इहो किनो कमु न कयो। मूंखे पंहिंजी परवरिश ते पक्को यकीन आहे त मुंहिंजी औलाद का बि कचाई कोन थी करे सघे। इहा मूं ते तोहमत आहे। तोहमतुनि जे हिन तरह में रहंदड़ राकास बेडोहिन खे बि ॾोही साबित कंदा आहिनि। बाबा ही कहिड़ो राकास रवाज आहे जिथां मासूमनि खां ज़िंदगियूं खसे ऐं अज़ाबनि जी अड़ा में उछलायो थो वञे। उन्हनि माई मारी आहे, पोइ ॾोही कूड़ी ॾियणी आहे सची, उनखे सचो ई मञियो वेंदो आहे। बाबा हाणे छा थींदो? महिराण हाणे तुंहिंजो हिते रहण मुनासिब न आहे। पुट महिराण तूं राति जे पेट में ई बख्शापुर हलियो वञ साईं जमाल शाह वटि। ही ॻोठ छॾे मां हलियो वञा? ही वक़्तु हाणे इन ॻाल्हियुनि करण जो न आहे जॾहिं ताऊं को गुनाह कयो ई न आहे। पुट राजूणे रवाज मूजिब तूं बेडोही हूंदे बि ॾोही आहीं। पुट महिराण तूं राति जे पेट में ई वञी साईं जमाल शाह वटि बख्शापुर में पनाह वटि। ऐं हा जेसी ताईं मां न चवां न तेसी ताईं घर न अचिजांइ, मां पाण तोखे वठण ईंदुसि। बाबा रबन ये लजन जो मामला होटलन ते हल नाइन थींदा। बाबा सही तो चए, इहो गैरत जो मसलो आ। बाबा भले कुछ भी थे जेको आऊं वठंदुसि, ॻाल्हि मुंहिंजी मुई आहे। बाबा जिरगो ॼाणे जिरगे वारा ॼाणनि, असांजो हुन सां को वास्तो न आहे। हाशिम तू भी अखियूं धार। मरियात मरंदी मरी वई, मुंह तां कॾहिं कपिड़ो लाथोसीं। बाबा माई त मरी वई, हाणे ॻाल्हि आहे जिरगे जी। तूं वठे या मामो जिरगो त थींदो। अड़े हाशिम हाशिम तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झे ई कोन थो। इन में सिधो सो तुंहिंजो फ़ाइदो आहे। अड़े तूं छॾ फ़ाइदे खे, जे इटकी बिटकी कयुनि न कुहाड़ी सां सजन जा कंध लाहींदुमि। उहे बि हाशिम कंदो न अहिड़ी छांग, न बचंदो न टारी, न बचंदो न टाम। बाबा हाशिम थधो थी तोखे बि ख़र्ची पाणी कराईंदोसि। अड़े मां थुक हणंदो आहियां अहिड़ी ख़र्ची ते। मां जिरगो वठंदुसि, तो बि ॾींहुं ॾिठे जो वठंदुसि। मां तव्हांजे अॻु रखी सलाह। या पंहिंजी सलाह पाण वटि रख भाऊ, असांखे हाणे कंहिंजे सलाह जी ज़रूरत न आहे। बाबा वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे, छो त रबन रुखो आहे पर बुखियो न आहे। समझी न? हा साईं समझी वियुसि। 1 लख रुपया कमदार खे ॾिना अथऊं, बाक़ी बि कुझु ॾींहंनि में ॾेई छॾींदुसि। हा ॿुधार मिली आहे साईं मुंहिंजे पुट खे त कुझु न थींदो न। चिचड़ जो चक बि कोन लॻंदुसि मलूक खान। तूं वञी सकून जी निंड कर, असुल खाली पेट। महिराण खे कुझु न थींदो, जे उन्ही खे कुझु थियो न तूं असांजा समझ। तूं हल बाबा, फैसले जी तारीख़ तोखे कमदार ॿुधाए छॾींदो। वञ पंहिंजो कमु कर, हल हाणे। जो हुकुम साईं। मुंहिंजो हिकु अलाह में ॿियो तव्हां में आसरो आहे। हूअं मुंहिंजो पुटु आहे बेकसूर। कसूरवार आहे या न उहा सॼी ख़बर फ़ैसिले में पवंदी। हाँ कदन हाण ॿुधा, तूं छा थो चाहे? बाबा साईं बस मुंहिंजा रुगो फट भरिजी वञनि। इन छोरे मलूक वारे जेके मुंहिंजी इज़त ते दाग लॻाया आहिनि न, बाबा साईं बस उहे धोपजी वञे। बाबा तोखे त ख़बर आहे केॾी महांगाई आहे, उतां जा ख़र्च, पुलिस, ॿिया काफ़ी भंडार हूंदा आहिनि या न आहिनि? बरोबर बाबा साईं, ख़र्च त आहिनि, मां मञा थो,
बाबा चट्टी जे पैसनि में अधु मुंहिंजो अधु तुंहिंजो। भोतार साईं तव्हांजी मर्ज़ी बाबा, चट्टी मड़ी चंगड़ी रखजांसि। भोतार साईं तव्हांखे त ख़बर आहे मां आहियां ॾुतड़ियल माण्हू, वधीक भारत अथव बाबा। वॾेरा कातन वीचारो गुरबत जो ॾुतड़ियल आहे ऐं गुरबत जी गप में गतो पियो आहे, हिन जी मिड़ई का भारत अथव। कुझु कयूं था। 5 लख चट्टी आहे न, 2 मुंहिंजा 2 तुंहिंजा, बाक़ी लख साईं बादशाह। ठीकु आहे बाबा साईं, मूंखे मंज़ूर आहे। मुर्शिद बि पंहिंजो अबू आहे बाबा साईं। साईं इजाज़त हुजे त मां कुझु चवां? चओ रबू। भोतार साईं, चट्टीअ में संग ज़रूर हुजे वॾा, छो त रबन रुखो ज़रूर आहे पर बुखो नाहे। उहो त आहे ई आहे रब न, असां पैसनि जी ॻाल्हि था। सुभाणे आउं शहर थो वञा, ईअं कयूं था पढ़ी रखूं था तारीख़ फ़ैसिले जी, ईअं ठीकु आहे? भोतार जेको तव्हां मुनासिब सम्झो। चलो पोइ ठीकु आहे। अमदार जी भोतार। वञी मलूक खे चओ सुबुह न पढ़ी फ़ैसिले जी तारीख़। हाज़ुर भोतार। कुर्बान ही सब छा थी वियो? हा भाग, हिन देश में रहंदड़ दरिंदनि मुंहिंजे पहुचण खां पहिरियां मुंहिंजी भेण खे मारे छॾियो। हुए वीचारी त साह बि सिसकी सिसकी खणी रही हुई ऐं इन्हनि ज़ालमनि खां उहो बि सठो न वियो ऐं मारे छॾियऊं मासूम खे। उन मासूम जो आखिर कसूर छा हो? जाहिलनि जे हिन जुए में औरत हुजणु हिकु वॾो गुनाह आहे। इन गुनाह जी सज़ा मिली आहे मुंहिंजी भेण खे। कुर्बान तू थाणे ते छो नथो वञे? सुरमी सां नाहक थियो आहे। थाणा ऐं कोर्टूं इंसाफ़ ॾिना न त ही जूई जन्नत न हुजे हा, ऐं बाक़ी रहियो हक़ हक़ ई करणो। वॾा इहो त सभु कुझु ठीकु आहे, पर यार 20,000 मूंखे ॾिजांइ। छो? बंदूक वठंदुसि, कुहाड़ी ऐं लठ खणी खणी बेज़ार थी वियो आहियां। कीअं जानिब? हा जूसा, बंदूक त मुड़ुस जो शान आहे, कुहाड़ी ऐं लठ कोई हथियार आहे। अरे आओ आओ छोरा, अञा मॾी मिली न आहे। तव्हांजी फरमाइशुन हाणे साईं जी फाको कयो आहे। माल मिलण जो तव्हांजो पेट जो वीलो पूरो कंदो। कुर्बान, तोखे बि कुझु घुर्जे छा? मामा 2-3 वॻा कुर्बान खे बि ठाहूका हणा। मूं ॿुधो त माण्हू न्याणियूं विकिणी करे पैसो कमाईंदा आहिनि, पर हिते हिते उन्हनि जा रूह ताईं विकिणिया था वञनि। कहिड़ा इंसान आहियो तव्हीं? हा, कहिड़ा इंसान आहियो तव्हीं? तव्हांजे हॾनि ते सिर्फ़ु मांस चढ़ियल आहे, पर हक़ीक़त में तव्हां हैवान आहियो, हैवान। अड़े ॻाल्हाए छा थो? तोखां तुंहिंजी घुर्ज पुछी आहे, इहो ॿुधाए। हा हा, मूंखे घुर्जे 1 अदद माचिस जी तीली ऐं खोड़ सारो तेल, जेको मां तव्हां सभिनी ते हारे तव्हांखे साड़े रख करे छॾियां। इहा आहे मुंहिंजी घुर्ज, करे सघंदो पूरी? हा। अरे ॻाल्हाई छा थो न छोरा? खुदा जी मार ईअं थो ॻाल्हाए मूंसां, ॼण मां जो पीउ त आहियां ई कोन। अरे नियत अथई छोरा, जे कॾहिं वरितो वञे भॼन सां कीअं सुनो। थधो थी मामा, ख़ैर आहे। अरे चुप कर, तूं बि घणो न ॻाल्हाए, ओड़े कई घणी ड्रेस न कर। एतिरे खुले थियण जी ज़रूरत कोन्हे, भोतार पाण ई फ़ैसिलो कंदो। अरे बस जो पाणी बि घणो कछल आहे। अरे माठ करे वियो विझां ना जेल में। पहिरियों ॿुधो त सही, भोतार कहिड़ो फ़ैसिलो थो ॿुधाए? ही घर कोन्हे, ही उताका। बाबा, मलूक जे पुट कादन जो लोढ़ो लताड़े
लुचाई कई आहे। हिकु त ॻोठ में अहिड़ी बेहयाई कयई जो त पाड़े में रही अहिड़ो गंदो पाप कयई। हिकु न पर टे टे ॾोह कयई। इन लाइ मलूक मुतासिर धुर खे 5 लख रुपया रोक चटी ऐं हिकु संग चटीअ तौर भरे ॾींदो ऐं तॾहिं लताड़ी कादन जे घर वञी कंदो ऐं माफ़ी बि घुरंदो। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। तव्हांखे क़बूल आहे? दिल सां क़बूल आहे भोतार। क़बूल आहे तव्हांखे? भोतार त ग़लति फ़ैसिलो करे ई नथो सघे न। तव्हांजो फ़ैसिलो सिर अखियुनि ते भोतार। कहिड़ो कमीनो तव्हांजो फ़ैसिलो क़बूल न कंदो? फ़ैसिलो त क़बूल अथव न। भोतार ॿई धुरियूं वेठियूं आहिनि। सभई अकुलमंद आहियो, जीअं अव्हां जी मर्ज़ी। छा थो सोचई मलूक? पुट जी ज़िंदगीअ जो सवाल अथई। हुन बि भाग कुर्बान खे चाहींदी आहे। छा थी पियो जेकॾहिं पुट जे लाइ इहा चटी भरे ॾिनई, उन जी ज़िंदगी बि बची वेंदी ऐं भाग बि कुर्बान सां परणिजी पवंदी ऐं पुट जी ज़िंदगी बि बची पवंदी। ख़ैर आहे, इहे पैसा पुट जी ज़िंदगीअ खां वधीक कोन आहे। भरे ॾे, भरे ॾे। मलूक छा पियो सोची? मलूक भोतार तोखे थो चवे। जी 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 भोतार। पर इहो त ॿुधायो पैसा कीअं ॼणा पवंदा? बाबा 2 लख पेशगी, 3 लख 1 महीने खां पोइ। क़बूल आहे साईं। भोतार साईं, मुंहिंजो हिकु अर्ज़ु आहे। चओ बाबा, छा ॻाल्हि आहे? ज़ाल मुंहिंजी मोई आहे, जिरगो ऐं पाण वठंदुसि। हिननि जो को हक़ न आहे भोतार। तूं चुप करे बीड़े लुचा। छोड़े यानी मुंहिंजी मोई आहे, तूं छा जिरगो मां वठंदुसि, ज़ाल मुंहिंजी मोई आहे, तुंहिंजो कहिड़ो हक़ आहे? मथो ख़राब थियो त हलो निकिरो बस फ़ैसिलो थियो, निकिरो तूं। हलो हल 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 बाबा हल हल। अरे को हिते उता का को घर समझो तो पंहिंजो हिते अची। हल बाबा हल हल पर हल हल पर हल हल अचे सब हिते टिक रहा है। हे उता का बाबा तो घर थोड़ी है। मलूक मुबारक अथई, फ़ैसिलो थी वियो न। साईं, तव्हांजे जुतीअ जी दुआ सां ख़ैर सां फ़ैसिलो थी वियो। यार चटी तमामु वॾी ॾिठी अथनि। साईं, बचनि जा सिर सलामत हुजनि, बाक़ी पैसो त अचणी वञणी शइ आहे। हा, मूं ॿुधो आहे त संग बि घुरियो अथनि। इहा त सरासर नाइंसाफ़ी आहे। हा साईं, इहो त चयो अथनि, पर वरी तव्हांखे हिकु दफ़ो तकलीफ़ ॾींदुसि। हा मलूक, कॾहिं अचु न, ॾाॾे जे रोज़े जो बि दीदार करे वञु न। हा बाबा, साईं जी दरगाह जो दीदार करे वञ। इहे मुसीबतूं इन जे लाइ त अचनि थियूं। चङो साईं, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, दुआ करे छॾिजो। चङो साईं, हाणे दुआ जी मदद करे छॾिजो। असांजो पंहिंजो माण्हू आहे। मां तोखे पंहिंजे कंहिं कम जे सिलसिले में घुरायो, राज वारनि जे लाइ जहिड़ो बि हुजां, तोसां को लेखो न आहे। तुसां तोखे त ख़बर आहे, असां रांदि रूंद में रूह खे विंदराइण वारा आहियूं। हर साल ठगनि जी ड्रॉड़ कराए मज़ो वठंदा आहियूं, पर हर भेरे पंहिंजो ई जोड़ो फातेह थींदो आहे। ॿुधण में आयो आहे त लखमीर ख़ान को
ठाऊ को ढोर वठी आयो आहे? हा भतार लक्ष्मीर ढोर वठी आयो असुल ठाऊ को असुल मात ॾिसी मुंहिंजे त रत ई सड़ी वई भतार उनखे ॻाल्हि बना ॿधी वधे तो ॻुठनि जी घटियुनि में घुमाई थो ऐं धूल चननि सां वधे तो झुमिरियूं पाईंदो भतार घटि न कजोसि असुल ख़ाली पेट तव्हां हुकुम त कयो जेकॾहिं मूंखे तव्हां जे लाइ ज़मीन ऊंधी करणी पई सो बि करे ॾींदुसि। जुसा तोखे जेको चयो आहे न उहो ई कर। न न ज़मीन ऊंधी करण जी का बि ज़रूरत कान्हे। तूं सिर्फ़ु उहो ढोर लखमीर ख़ान जे कोट मां कढी। बोतार साईं उहो त ठीकु आहे पर छा अरे तुंहिंजे लाइ इहो कमु ॾुखियो आहे छा? टके जे ढोर लाइ जूसे खे था तकलीफ़ ॾियो हुकुम कर उते ई हणी अचांसि गोली। ठीकु आहे बोतार राति ई कयांसि थो काह ढोर जो न पुछ मिलंदुसि न मिलंदुसि खुर। वो ईअं हाणे कई मुड़सी आहे जुसा जे अगर तू चाहे तो मां भी तो साथ गॾु हलां पर यार रात जो मुझे नज़र घटि पवंदी अथई ख़ाली पेट। बोतार साईं मलूक खां जेके तव्हांखे पैसा मिलिया असांखे त उन्हनि मां सिर्फ़ु अधु ई मिलिया आहिनि। मतिलब त हिसाब तो करी असां सां? असां सां हिसाब न कर छो त अॻे पोइ अचो असां वटि ई न न बोतार तव्हां सां कहिड़ो हिसाब जमाल शाह जी ॻाल्हि पे कई। ठहियो शाह साहब खे आऊं पाण मोनी जुसा इहो ख्याल रखजांइ लखमीर जो ढोर जी गो में शामिल न थिए। बाक़ी मुंहिंजे कम जी भारत तव्हां फिक्र न कयो बोतार। ॾिठो ई मामा दुश्मन जी दांगी कीअं भागी सो। हाओ रबन दुआ कर को मडी मिले का हथन जी ख़ारिश लायूं मन को पतो हली पवे त हाल हीणा उहो त ठीकु आहे मामा पर तो संग जो छा सोचो संग केड़ो संग? इहो भाग जो संग जेको चट्टी में मिलियो आ। हाँ अरे बब्बा छोरा जवान जवान वेठा आहिनि हिक न ॿिए जे कढ लाए छॾींदो सांस ॿियो वरी छा। वाह रे मामा वाह तोखे त दुश्मनी पालण ऐं पलो वठण जी का परी न आहे सफ़ा सादो ऐं बेअकल आहीं को मामा। अरे चई छा थो अपन होश में ताहीं होश त तुंहिंजा ख़ता थी विया आहिनि मामा तुंहिंजा। अरे त पोइ तूं ई खणी फाट निभागा ॿुधाए छा कयां? भला इहो त ॿुधा तूं दुश्मन जी धी नौजवान छोरन सा परणाए करे को चङो कम करे थो। अड़े अकल जा दुश्मन मामा असल आऊं थो चवाई त तूं पाण परणो कर उनी छोरी सां। हा छो न मुंहिंजो मामो लाडो थींदो इन खां वध भला मुंहिंजे लाइ का ॿी ख़ुशी आहे। तूं तो को सफ़ा नीरबल आहीं अकुल जो तो अका पर आईंदे भागा वाह जो टिकी विड़ाई थई बन तूं हीअं कर असुल अॼु ई वञी करे मुंहिंजे नाव जो कपिड़ो वञी मलूकड़े खे ॾेई अचे। हा हा छो न मुंहिंजो मामो लाडो थींदो इन खां वध मुंहिंजे लाइ बि कहिड़ी ख़ुशी आहे। तॾहिं त आऊं बि चवंदो आहियां न रबन रुखो ज़रूर आहे पर बुखो न आहे। हाओ रबन हाओ तो जो आंसू पूरी थी भाग इन जी हालत के खिलाफ असा के जंग जोटनी पवंदी। कुर्बान हिनन रकास रस्मन सा तू ही मां जंग न जोटींदस त ॿियो केर जोटींदो। दुनिया त किथे का किथे वनी पहुती आहे पर असा इन फजूल रस्मन में फाथा पिया असा नथा मनियो हिन अंधे दस्तूर के हिते न्याणिन के सरेआम विकियो थो वने कुठो थो वने मारियो थो वने। भाग तू साबित कदम रह जेकॾहिं तू जो मुसा साथ रहियो न कुर्बान दुनिया जी का भी जंग विड़ी थो सके। हाणे
उन्हनि वेरनि सां विढ़ण जो वक़्तु अची वियो आहे तूं मूंसां वाइदो कर तूं मूंसां साथ ॾींदी कुर्बान मुंहिंजा सिर ऐं साह तोसां जुड़ियल आहिनि ऐं मां तोसां वचन थी कयां त ज़िंदगीअ जे हर मोड़ ते हर क़दम ते तुंहिंजो साथ